नाज़रीन, सीनियर सहाफ़ी महरान टीवी के डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो के स्कूल में चोरी और खेस मिलंदड़ धमकियन खिलाफ सखर में सहाफ़ियन पारा एहतजाज किया वियो आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था फरीद सुमरो की ही रिपोर्ट। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट असां सीनियर सहाफ़ी महरान टीवी न्यूज़ डायरेक्टर मोहतरम रऊफ़ चांडी के मिलंदड़ धमकियुनि जी सख्त लफ़्ज़न में मज़म्मत था कयूं। तव्हां ॾिसो था पिया सखर जा सहाफ़ी सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी प्लेटफॉर्म ते हिन वक़्तु सरापा एहतजाज आहिनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजे सीनियर जर्नलिस्ट खे उनखे धमकियूं मिलंदियूं, उनखे गिरफ़्तार कयो वेंदो आहे, उनखे मारियो वेंदो आहे। सखर जा सहाफ़ी अॼु वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं वस वारनि समूरनि अमलदारनि खे इहो बावर था कराइनि पिया त रऊफ़ चांडे खे जिन धमकियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं हू जल्द खां जल्द गिरफ़्तार न थिया ऐं कानून जी पिंजोड़ में न आया त एहतजाज जो दायरो अञा वधायो वेंदो। सिंध जे लाइ उन जूं ख़िदमतूं आहिनि। इन हवाले सां हैदराबाद पुलिस जो उन रवैये जी मज़म्मत कयूं था। हिन वक़्त ताईं जेके जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया विया, शक जी बुनियाद ते पुलिस जेका कार्रवाई कई आहे उन खां पोइ बाअसर माण्हुनि जंहिं नमूने सां रऊफ़ चांडे खे टारगेट ठाहियो आहे उन जी मज़म्मत कयूं था ऐं पुलिस खे वान कयूं था त फौरी तौर ते जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई खे यकीनी बणायो। उन बाअसर हथनि खे ज़ाहिर कयो वञे जेके रऊफ़ चांडे के ख़िलाफ़ इन टाइम साज़िशूं कनि पिया। सीनियर सहाफ़ी आहे ऐं सिंधी मीडिया जो सरमायो आहे ऐं असां घुर कयूं था त रऊफ़ चांडियो खे जिन दहशतगर्दनि धमकियूं ॾिनियूं आहिनि मौतमार, उनखे फिलफोर गिरफ़्तार करे सहाफ़ी रऊफ़ चांडियो खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।